ख़बर है नाज़रीन घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया। घोटकी में पुलिस पारां पुरित जे घर ते काह कई वई आहे। भंडरा बाद 2 नींगर खंभे गुम किया विया आहिनि। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ धाड़ियल पिया ॻोल्हियूं। घोटकी पुलिस जी ग़रीब पुरित जे घर ते बिला जवाज़ धाड़ियल आहिनि। जीअं काह पुलिस हिक पुरित औरत ऐं संदसि 2 मासूम ॿार खंभे गुम करे छॾिया। घोटकी लॻ टांवरी प्लाट कॉलोनी में गुज़िरियल राति SHO घोटकी सदर लाशारी पुलिस टाला साण करे ग़रीब पुरित रब ॾिनो ऐं अहमदुद्दीन शेख जे घर ते काह कई, जिते पुलिस धाड़ियल जी कार्रवाई कंदे घर में मौजूद क़ीमती सामान खणण सां गॾु पुरित रिटायर फ़ौजी अहमदुद्दीन शेख, संदसि भाॼाई माई मुमताज़ ऐं संदसि मासूम ॿार अनम ऐं सोनम खे खंभे गुम करे छॾियो आहे। उन हवाले सां पुरित रब ॾिनो शेख, माई हवा ऐं मासूम ॿारनि एहतजाज कंदे चयो आहे त गुज़िरियल राति घोटकी पुलिस बिला जवाज़ चढ़ाई कंदे असांजे घर मां क़ीमती सामान ऐं पुरित अहमदुद्दीन शेख, माई मुमताज़ ऐं संदसि 2 मासूम अनम ऐं सनम शेख खे खंभे गुम करे वई आहे। उन्हनि जो चवणु आहे त असां मिसकिन आहियूं। पुलिस बिला जवाज़ घर ते चढ़ाई कई आहे। उन मौक़े ते पुरित चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकीअ खां अपील कई त नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे।